आम ख़बर है कराची का डीसी ओभर डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट की अगवानी में गैर कानूनी अदावतूं हटाइण लाइ ग्रैंड ऑपरेशन थियो है। अवांखे ॿुधायूं त सब डिवीज़न स्कीम 33 में अल आसिफ ते ऑपरेशन करे गैर कानूनी अदावतूं हटाई वियूं आहिनि। अल आसिफ ते क़ाइम गैर कानूनी रेस्टोरेंट बे ड्राहे पटकाया विया आहिनि। अवांखे ॿुधायूं त असिस्टेंट कमिश्नर सनाउल्लाह चयो आहे त अल आसिफ ते होटल मालकन तंदूर ग्रीन बेल्ट ते क़ाइम कयो हो। अवांखे ॿुधायूं त डीसी ओभर डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट की अगवानी में गैर कानूनी अदावतूं हटाइण लाइ ग्रैंड ऑपरेशन कयो वियो आहे। सब डिवीज़न स्कीम 33 में अल आसिफ ते ऑपरेशन करे गैर कानूनी अदावतूं हटाइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त अल आसिफ ते क़ाइम गैर कानूनी रेस्टोरेंट बे ड्राहे पटकाया विया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर सनाउल्लाह चयो त अल आसिफ ते होटल मालकन तंदूर ग्रीन बेल्ट ते क़ाइम कयो हो जन खे ड्राथो वियो आहे। अवांखे आम ख़बरियूं कराची खां डीसी ओभर डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट की अगवानी में गैर कानूनी अदावतूं हटाइण लाइ ग्रैंड ऑपरेशन कयो वियो आहे।